जाबिर मूंखे त ईअं थो लॻे त हाणे तूं छुटल कारतूस बणिजी वियो आहीं। दोस्त तूं भुलियल आहीं। जाबिर ख़ान छुटल कारतूस न आहे। हाणे मां 25 बम जो गोलो थी वियो आहियां। ऐं ॿुध, जिथे फाटोसि आहे न, 20-25 खे पाण सां गॾु रहिड़े खयो वेंदोसि आहीं। ठीकु आहे, भला इहो ॿुधाए त मूंखे छो हिते घुरायो अथई? यार, तो में हिकिड़ो मुंहिंजो कमु पियो आहे, इन जे करे तोखे न्यापो करे घुरायो आहे ॿाहिरि। जाबिर, मां तुंहिंजी कहिड़ी मदद करे सघां थो? करम खान मां इहा अफ़वाह ॿुधी आहे त चाकर खान मरी चुको आहे। हाणे इहा पूरी जांच तूं कर। मरी चुको आहे या माण्हू हवालो पिया कटनि? उन लाइ त पोइ मूंखे अकबर खान सां मिलणो पवंदो। पोइ देरि छो थो करी? मिल अकबर खान सां, सॼी हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदई। मंसूर खान हींअर अकबर खान जे तमामु वेझो थी वियो आहे ऐं अकबर खान हाणे मूंखे का बि हक़ीक़त न ॿुधाईंदो। हाणे तूं अकबर खान जे वेझो थी ऐं उनखे इहा सलाह ॾे त मंसूर खान, अकबर खान तुंहिंजे लाइ सुठो न आहे। ठीकु आहे जाबिर, मां इहा कोशिशि कयां थो। ऐं ॿी ॻाल्हि, इहा जांच करे ॾे त चाकर खान मोजां बची वियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।